मेट्रो आज पुलिस के खबर आ कोर्ट समझ में शीशन मॉडल कोर्ट में सन केस हले पियो 25 तारीख़ ते एविडेंस असांजे डबल मर्डर वाले केस में हिकिड़ो ई असांजो शाहिद आहे जो एविडेंस आहे अखियुनि ॾिठो जेको शाहिद आहे उनखे मारण जी कोशिशि कई आहे विच शहर में सरियाम इन्वेस्टिगेशन कई वञे असां मॉडल जज साहब ने SSP नौशारो फिरोज के DSP हेडक्वार्टर तालुके नौशारो फिरोज के IG सिंध के DIG के तो जो आगे असांजा ॿ मर्डर थियल आहिनि ऐं असांजे मेन शाहिद खे अॼु हिकिड़ी वारदात जे तहत मारियो वियो आहे। तव्हांजे साम्हूं आहे पढ़ीदन पुलिस मौजूदु आहे अबरू मुंशी आहे एस आहे सभु वेठा आहिनि मौजूदगी में SSP साहब खे असां अर्ज़दार कयूं त असांजी साफ़ सफ़ाई असल में इंसाफ़ कजे। हिननि खे जन गोलियूं हयूं आहिनि देखे त उहे सुञाणा जवाबदार जेके आहिनि सर हुते अखियुनि ॾिठो घर आहे असांजो बिल कयूं आहे ऐं जेको आहे ॿियो ॿ छोकिरा आहिनि उन्हनि ॾिठो आहे हुते अखियुनि ॾिठा असां वटि शाहिद आहिनि विच शहर में गोलियूं हुयूं बीआरे करे सर प्लानिंग आहे मोटरसाइकिल फुट आहे माण्हू पिया चाहिनि असांजे शायदि खे कंहिंजे चवण ते माण्हू पिया चाहिनि उनजी SSP साहब असांखे जेको आहे इंक्वायरी करे जेको आहे इन्वेस्टिगेशन करे असांखे ॿुधाए त कंहिंजे बच ते असांजे शायदि खे माण्हू पिया चाहिनि असांजा ॿ खून रोड पिया चाहिनि अॻे असां ज़ुल्म थियल आहे असांजा 2 साल थिया आहिनि असांजा 2 डबल मर्डर थियल आहे कोर्ट सबूत खे ऐं पुलिस डिपार्टमेंट खे सॼी ख़बर गोली डबल मर्डर जे केस में शाहिद आहे 25 तारीख़ कोर्ट जा असां नोटिस आया आहिनि त मनाइण तारीख़ ते असां केस हलाईंदा कंहिंजे चवण ते छो माण्हू पिया चाहिनि हिनखे केस में हिकिड़ो असांजो शाहिद आहे 2 खून थियल आहिनि उन्हनि में मेन असांजो शाहिद आहे 25 तारीख़ ते शीशन मॉडल में असांजो जेको आहे तारीख़ आहे ऐं उन में नोटिस आया त 25 तारीख़ ते केस हलंदो सुबुह नोटिस आया शाम जो